नाज़रीन खेप्रो में अवां के अहम ब्रेकिंग न्यूज़ निदालूं त खेप्रो में 2 नींगरियूं चोरी के इल्ज़ाम में पुलिस हवाले। 3 नींगरियुनि के ज़रई दवाउनि जे दुकानदार चोरी के इल्ज़ाम में पकड़े पुलिस हवाले करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त चोरी के इल्ज़ाम में पकड़ियल नींगरियुनि जी उम्र 8 खां 10 सालनि जे विच में आहे। पुलिस जो वधीक चवणु आहे त अॻु में बि अहिड़े क़िस्म जी चोरी जूं वारदातूं थियूं आहिनि। खेप्रो मीरपुर खास रोड ते ज़रई दुकान मुबैना चोरी कंदे 2 ॿारड़ियुनि खे झले वरितो दुकानदार पारां पुलिस हवाले करे छॾियूं आहिनि। दुकानदार रवि कुमार मूजिब दुकान ते 2 ॿारड़ियूं 2 ज़रई दवाउनि जा कार्टून लाहे किराइण जी कोशिश कई। जीअं इन्हनि खे छॾाइण वियासीं त पोयां हिकिड़ी ॿारड़ी दुकान में रखियल रक़म दुकानदार मूजिब 2.5 लख रुपया कैश कढण जी कोशिश कई। दुकानदार मूजिब ॾिसी वरितो। दुकानदार अहिड़ो इतला पुलिस खे ॾिनो। पुलिस टिनी ॿारड़ियुनि खे खणी वई आहे। पुलिस मूजिब ॿारड़ियुनि जी उम्र 8 खां 10 सालनि जे विच में ॿुधाई पई वञे। खेप्रो में अहिड़ियूं वारदातूं अॻु में बि थी चुकियूं आहिनि जंहिं जा केस दाख़िल थियल आहिनि। शेरनि मूजिब अहिड़े क़िस्म जे ग्रुप जी पुठभराई कंदड़ जेके माण्हू आहिनि इन्हनि खे निर्वार कयो वञे। इन्हनि खिलाफ़ कार्रवाई कई वञे जेके अहिड़े क़िस्म जी ॿारड़ियुनि खे अहिड़े कमनि लाइ इस्तेमाल कंदा आहिनि त जीअं अहिड़े क़िस्म जूं वारदातूं थी न सघनि दुकानदार जेके चोरी थियण खां बची सघनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।